चलो ये पानी जो है इन में मच्छर थियनि था इन में यो बदबू थिए थी हिन जे लाइ असां टीवी ते ॿुधायूं था त ज़िले इंतिज़ामिया खे पाणी ॿाहिरि कढे आहे केतिरो पाणी माल पाणी पींदो आहे एतिरो दुबड़ो आहे चरिया हा बाक़ी छा आहे हे पाण असां जमा करायो आहे हिते असां तव्हांजी सहूलियत लाइ आहियूं जीअं हे पाणी ॿाहिरि निकिरे असां पाणी पाण होड़ वाटर खोले आहियूं हिते थोरो जमा थिए त माल बाल पाणी पीए काथे पानी काथे ने बागा हे बारिश वारो पानी बीठो आहे थोरो दुबड़ा दुबड़ा आहिनि पानी काथे आहे अरे बाबा छत वीडियो असांजो छो ख़राब करे तव्हां जड़न त यार मुल्क ख़राब कयो असां वटि मुंहुं धोइण जे लाइ पाणी न आहे हे लूल पियो आहे हे सुभाणे उते वाटर को विझासीं उते बनी में विझासीं लूल यार हे अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त मां तव्हांजो दोस्त ऐं साफ़ी हणकण जीअं त असां हाणे मौजूदु आहियूं पंहिंजे इलाइक़े में एतिरो पाणी थी वियो आहे 4 खां 5 फुट पाणी आहे तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड ते ॾिसी सघो था 4 खां 5 फुट पाणी आहे हिते सैलाब जी सूरत हाल आहे ऐं हाणे जेको बचाव बंदि आहे उहो बि टुटण ते आहे ऐं हे साम्हूं तव्हां ॾिसी सघो था हेॾो मुंहिंजे सिधे हथ जी साइड ते लूल पियो आहे इहो लूल बि किथे लॻियलु हुयो उहो बि पाणी में लुड़ी आयो आहे वॾो पाणी आहे त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिन पाणी ते साम्हूं 2-3 ॻोठ आहिनि जेके पाणी जी भॼण जी वजह खां उहे बुॾी वेंदा ऐं हाणे त लूल बि लुड़ी आयो जेको पाणी लूल खे लोड़े अचे थो त उहो बंदि खे कीअं न लोड़ींदो इहो हमरा छा करे थो अरे ते ॾिसां सही लॻे मूंखे साफ़ी थो हा कैमरामैन बि साण अथसि ॾिसां वञा सही जीअं नाज़रीन बीठा आहियूं असां हे लूल जेको आहे त एॾो वज़नी आहे यानी की 10 माण्हू नथा खणी सघनि लेकिन पाणी केतिरो दॿाउ आहे तो हिन लूल खे खणी आयो आहे ऐं पाणी जो जेको ख़तरो आहे हिन बंदि जीअं बंदि जे मथां असां बीठा आहियूं कवरेज करूं था हिन बंदि खे वॾो ख़तरो आहे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ैर त आहे भाई छा मसलो आहे लाइव कवरेज हले थी थोरो छा जी लाइफ ए टीवी ते हले थो आहे लाइफ छा जो करे छा आहे जाए पई काथे हे पाणी सैलाब जो लूल लोड़े आयो आहे वटछट कर काथे पानी काथे ने बागा हे बारिश वारो पानी बीठो आहे थोरो दुबड़ा दुबड़ा आहिनि पानी काथे आहे अरे बाबा छत वीडियो असांजो छो ख़राब करे तव्हां जड़न त यार मुल्क ख़राब कयो असां वटि मुंहुं धोइण जे लाइ पाणी न आहे हे लूल पियो आहे हे सुभाणे उते वाटर को विझासीं उते बनी में विझासीं लूल यार हे 3 खां 4 फुट पाणी बीठो आहे लूल घणे जो आहे घणे फुट जो आहे फुट जो आहे पोइ सॼो ज़हर आहे हा यार ओयो तू वञ बाबा हेॾे फेरा कैमरा होॾे पर ध्यान ॾिस अरे होॾे ॾिस काथे पाणी आहे हिते त पाणी हेॾे फेरा ॾिस हिते त पाणी आहे न सम्झ न ॻाल्हि आहे रे पाणी न कर बाबा सियाणो थी खाम खा कुटींदे माण्हू यकीन कंदे इहा ॻाल्हि थी पाणी लभे न सही साफ़ी असां ते वॾा आहियूं ज़ुल्म आवाम ॿुॾी वई आहे मीडिया ॿियो छा था आवाम खे टीवी ते ॾींदासीं टीवी ॾिनो अथव कुझु इलाइक़े खे आफ़त करार ॾिनो थो खाम खा न कुटींदे माण्हू भॼी वञे गरीब हे कोई जट माण्हू हुयो हिन खे हा से मां जट माण्हू हुअसि कपिड़ा लाथी घुमां थो बेवकूफ़ माण्हू ब्लैकमेल कर थो हे हिकिड़ो अधु फुट बि पाणी न आहे 4 फुट पाणी आहे गते आहे 4 केर चए थो तू घेरे अंदर मां घेरियो हे अधु फुट बि न आहे ओ लूल आहे सॼे फुट जो उहो ज़हर आहे ओ लूल दड़े ते पियो यार कॾो दड़े ते आहे बाबा तू ला ॾिसां मां हलाइस मां कीअं हाणे छॾा लाइ तूं साफ़ी थियो आहे जिते बीठो आहे न माण्हू खे ब्लैकमेल करे थो बाबा छॾ साइट ते हल तोखे 500 कोई बीमार है कंहिंखे अटैक थी वञे किरी पए ग़रीब जा घर भर तोखे 500 रुपया ॾियां थो न हिम्मत कर होॾी हल न होॾी हल सौदो डन थी वियो हे ते 10 फुट पाणी आहे सॼो मुल्क बुॾी वियो पैसा ॾे जल्दी उहो ॾियां थो हाणे तूं बेवकूफ़ इंसान कुटींदे माण्हू न कजे ईअं जीअं त नाज़रीन हे कोई ओथड़ू आयो हिन खे ख़बर ई न हुई त केतिरो पाणी आहे जट हुयो धनार हुयो लॻे थो हिते बकरियूं चाढ़े पियो ऐं हुन खे पाणी जी शिदत जी ख़बर न आहे जॾहिं हे बंदि बजियो पाणी हिन जे ॻोठ ते रवानो थियो त पोइ हिन खे ख़बर पवंदी बिल्कुलु वॾो पाणी आहे हिते ऐं पाणी जी जेका शिदत आहे न जॾहिं हे बंदि बने हिन जे ॻोठ ते रवानो थींदो त पोइ इहो ई कूकां कंदो दांव कंदो ऐं कोई आला अमलदार ऑफिसर हिन जे ॻोठ ते न वेंदा पोइ हिन खे ख़बर पवंदी हे जेको 3 खां 4 फुट पाणी आहे हेॾूं हिन हथ ते तव्हां ॾिसी सघो था वॾो पाणी आहे ऐं हिन साइड ते वॾो पाणी आहे काथे आहे पाणी काथे आहे हे छा खणी आयो भाउ हे इलाज छा जो इलाज हे थोरो मथे में लॻंदई न दिमाग़ सही थी वेंदो छा आहे हिते छा आहे मसलो छा आहे तुंहिंजो हिते दरअसल हे पाणी जेको आहे न हिन मां मच्छर थियनि था हिन मां इहो बदबू थिए थी हिन जे लाइ असां टीवी ते ॿुधायूं था त ज़िले इंतिज़ामिया खे पाणी ॿाहिरि कढे आहे केतिरो पाणी माल पाणी पींदो आहे एतिरो दुबड़ो आहे चरिया बाक़ी छा आहे हे पाण असां जमा करायो आहे हिते असां तव्हांजी सहूलियत लाइ आहियूं जीअं हे पाणी ॿाहिरि निकिरे असां पाणी पाण होड़ वाटर खोले आहियूं हिते थोरो जमा थिए त माल बाल पाणी पीए हे पोइ लूल कीअं तव्हांजे वाटर जो लुड़ी आयो हे हिते वट ते रखियोसीं लुड़ी वियो आहे ॿाहिरि धिका ॾिना अथई पाण वञी भॼी वियो आहे
अच्छा न त असां तव्हांजे फ़ाइदे जे लाइ हुयासीं सच ए फ़ाइदे जे लाइ सुबुह लाॻु वाले छा तो हिते वेचारा मां हो उते बीठुमि वाटर ते मुंहुं ते उतू भेजो आयो आहियां हैं हा न उहे असां तव्हां फ़ाइदे जे लाइ असीं चयो ज़िले इंतिज़ामिया की अपील कयूं पिया त हे पाणी कढायो वञे ताकी मच्छर न अरे पाणी असां पाण हिते पाणी जमा करायो आहे माल जे लाइ मच्छर छा जानो वञो ॿी हंधि ते वञी कर ठीक है मां वञा थो ॿिए हंधि ते कवरेज ते ठीकु आहे वञा थो न वञ ने रस्तो हेॾे थी जीअं नाज़रीन हाणे असांजो वीडियो मुकमल थी चुकियो हाणे तव्हां असांजी यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक ते ॾिसंदो ऐं हिनखे शेयर लाज़मी कजो ठीकु आहे अल्लाह हाफ़िज़ खुदा अल्लाह निगहबान वञ सेल खणी आयो आहे पुट इहो तूं ॿाहिरि निकिर हल 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 तूं हल 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 पाणी आहे छाजो पाणी आहे हिते हल तके जा तूं हणा अहिड़ी सिल तूं ईअं दोस्तों असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।